अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 सेप्टेम्बर थर्सडे ऐं सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन 11:30। अलाह जो शुक्र आहे, कल्ह सॼो सामान हलियो वियो ऐं अॼु मां सुराण जे कमरे जी इलाही डीप क्लीनिंग कराई, पखो बि साफ़ु करायो। बाक़ी चादर पाण ईंदी त वापसि अची चेंज कंदी। मूं में बिल्कुलु हिमत न आहे ऐं व्लॉग बि देरि सां इन लाइ थी शुरू कयां त जेको आहे मुंहिंजो मूड न हुयो कमु करण जो, पर हाणे ईअं नथो थी सघे। इलाही सारा कम आहिनि जेके रहियल आहिनि। हिते सोफ़ा भरिया पिया आहिनि नए सामान सां ऐं हिते जेको आहे हे दॿो बि भरियल आहे। ऐं हितां जी लाइट बंदि कयां त पोइ वरी अॻियां हलूं। सो अॼु हिन महिल मुंहिंजो इरादो आहे त मां ॿाहिरि पाणी ॾियां। पहिरियों ॿाहिरां वीचारा मुंहिंजा प्लांट्स जेके आहिनि क्यारी ॾाढी इग्नोर थियल आहे। अंदरनि खे अञा मां रोज़ानो बाल्टी भरे रखंदी आहियां, वरी कुझु न कुझु ॾिसंदी आहियां जंहिंमें थोरो घटि आहे उन में विझी छॾींदी आहियां। ऐं हिते हाणे ॾाढी उस अचणु लॻी आहे, छो त सॼो मुंहिंजो वणु कटिजी वियो। मूंखे मुंहिंजो ॾाढो अफ़सोस आहे, पर हाणे इहो ॿीहर फुटंदो इंशाल्लाह। ऐं पाड़े वारनि जी लाइट बंदि हुई, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हाणे ईअं कुझु करे न पियो सघे। हे जॾहिं खां बर्ड हाउस हे शेल्फ लाथो अथमि, इहो हिते ईअं ई, पर मां कंहिं शइ खे तवजो न आहे मुंहिंजे तरफ़ां। बसि रुॻो हिननि खे सर्वाइव करण जे लाइ मां थोरो घणो पाणी हिननि में विझंदी रही आहियां। सो हाणे पहिरियों ॿाहिरीं क्यारी खे पाणी ॾेई ईंदमि ऐं उनखां पोइ अंदरनि कुंडियुनि खे हालांकि मां हिननि खे ॾींदी रही आहियां, पर थोरो थोरो रोज़ु विझंदी हुअमि त हिननि खे बि माशाल्लाह चङी तरह सां पाणी विझी रेज ॾींदमि जीअं बाक़ाइदा। सो हाणे इहो कमु करे वठां। अंदरि मां घर जा काफ़ी कम कया, खीर वीर काढ़ियो, अञा सना थुला कई कम कया ऐं इलाही सारी सुस्ती कई। रओ वेड़ियां ऐं ॿाहिरि वञा। अॼु मां इलाही सारी ट्रिमिंग कई आहे, बिल्कुलु वधी हे झंग थी वियो ऐं पाइप हाणे हिन में छॾे ॾिनो अथमि त थोरो क्यारी में पाणी भरिजे। इन खां पहिरियों मां हिननि सॼनि कुंडियुनि खे पाणी ॾेई चुकी आहियां। ऐं कॾहिं कॾहिं ट्रिमिंग करणु ज़रूरी हूंदी आहे, न त पोइ बजाए उन ख़ूबसूरतीअ जो उहो सफ़ा ॼण त हिकिड़ो न वणण वारो हिकिड़ो झंग हूंदो आहे। ऐं ॿियो त असांजी गाॾी हिते बीहंदी आहे त असांखे हिते लहण चढ़ण में बि इहे शौक़ूं ॾाढो परेशान पियूं कनि। ऐं हूअं बि कटिंग हिननि जी करणु कॾहिं कॾहिं ज़रूरी आहे। इहो कमु थी रहियो आहे हिते माशाल्लाह सां। हिन महिल हिकु थियण वारो आहे ऐं असां लंच बि कयो आहे। कुझु ख़ासि न पचायोसीं, मानी सिर्फ़ु पचाई छो त ॻोढ़ भाॼी बचियल पिया हुआ। पाणी मां हिननि सभिनी खे ॾेई छॾियो आहे। नमाज़ जो टाइम, पर असांखे ॿाहिरि वञिणो आहे ज़रूरु, डॉक्टर वटि अपॉइंटमेंट आहे त इंशाल्लाह मोटींदासीं त टाइम सां अची नमाज़ बि पढ़ंदासीं। असां वापसि आया आहियूं, 1 बजे विया हुआसीं ऐं वापसी ते बेकरी तां हे कुझु शयूं वठियूं घर जे लाइ। ब्लड टेस्ट कराइणा हुया 2-3, उहे बि रैंडम हुया त डॉक्टर वटां थी टेस्ट करायासीं। पोइ मेडिसिन्स वरितियूंसीं ऐं जॾहिं मेडिकल स्टोर ते वियासीं त अंदरि बेकरी जो हे हूंदो आहे हिकिड़ो कॉर्नर, उन तां कुझु शयूं वरितियूं। हाणे असां ॿई ॼणियूं ॾाढी थकिजी पिया आहियूं। हाणे कबो रेस्ट ऐं उनखां पोइ अलाए छा कबो ख़बर न आहे, पोइ मिलबो ज़रूरु इंशाल्लाह। 3 जी नमाज़ ताईं रेस्ट कयोसीं असां ॿिन्ही ॼणनि। ऐं अॼु मां जेको आहे बसर चॉप कया आहिनि, 3-4 टुकर करे बसरनि जा चॉपर में विझी चॉप कयमि। वरी उन ई में ई साॻे चॉपर में टमाटर बि चॉप कयमि। सफ़ा छो त मुंहिंजे हथनि में जान न आहे त मां कटियां। राति जी मानी में पचायां थी मां तूरियूं। अलाए कॾहिं मां हफ़्तो थी वियो हूंदो त हीअ अदरक थूम वरिती। थूम त मां हीअ ई वरिती, थूम मां हिन कुनीअ में विझी छॾी छो त बसरनि पटाटनि में रेक भरिजी वियो त मूंखे हे वणे पई हिन में थूम। मूंखे लॻो हिकिड़ी ख़ाली शइ पई आहे, प्लांट त मां हिन में विधो न। बहरहाल त कोशिशि इहा ई आहे त अॼु मां हिन खे बि जेको आहे ठिकाणो ॾेई वठां। उनखां सवाइ टमाटर त इन मां 1-2 सख़्तु टमाटर मां कढी फ्रिज में रखिया आहिनि वापसि। ऐं बाक़ी हे सभु जेके आहिनि हाणे सुराण खे चवंदमि त मूंखे ब्लेंड करे ॾे, त हिननि जा नंढियूं नंढियूं दॿलियूं ठाहे रखी छॾियूं छो त पोइ फ्रिज में ख़राबु था थी वञनि। त इहो आहे सिलसिलो। कॾहिं कॾहिं मूंखे हिमत न हूंदी आहे, हथ थकिजी पवंदा आहिनि मुंहिंजा भाॼी कटण में घणो करे, तंहिंजे करे मूंखे हमेशह सुराण कटे ॾींदी आहे। पर अॼु जेको मां पाण ई कटियो, सुराण पंहिंजे कमरे जी हिन महिल चादर थी चेंज करे ऐं मां हिते तूरियूं पचाईंदमि। हा, तूरियूं त कढी अचां, तूरियूं मूंखे यादि कोन्हनि, पचाइणी तूरियूं ई आहिनि मूंखे। इहे सुराण ई कटे रखियूं राति जो। सो हे असांजो थींदो डिनर। ऐं अॼुकल्ह मां रेगुलर चांवर पचाइण छॾे ॾिना आहिनि
हिकु ॾींहुं पचाईंदी आहियां, हिकु ॾींहुं न पचाईंदी आहियां। कल्ह पचाया हिन करे चांवर न पचाईंदमि, ऐं चांवर आईंदा हिकु ॾींहं में हिकु दफ़ो, न मुंहिंजो मतिलबु ऑल्टरनेट डेज़ ते हिकु ॾींहुं छॾे हिकु दफ़ो। सो हाणे असांजो कमु हले पियो हिते। उनखां पोइ अलाए छा कंदमि, हा अदरक थूम पीअंदमि गॾु गॾु, या थूम छीलींदमि, उनखां पोइ हिनखे मूंखे पीअं ऐं फ्रीज़ करिणो आहे। सांझे जी निमाज़ पढ़ी आयमि, निमाज़ खां पहिरियों मां हिते तूरियूं चाढ़े वई हुअमि फाइनली, ऐं सुराण जेको आहे सुराण टमाटर कटे वई, अञा हिकु ॿ रहियल अथसि, उहा हाणे ब्लेंड कंदी, ऐं मां कुझु जेको आहे थूम बि छिले वई हुअमि। हाणे हिन वापसि हिन कम खे कंटिन्यू कंदासीं, बोर्ड साइड ते पचंदो रहंदो, गॾु गॾु हे कम बि जेके आहिनि असांजा थी वेंदा। टमाटर ऐं अदरक थूम चङी तरह सां जेके आहिनि पैक थी फ्रीज़र में हलिया विया, ऐं गॾु गॾु हिते मां जेके आहिनि थांव धोइण जी मूंखे आदत हूंदी आहे, मां जमा नथी कयां, ऐं उनखां अलावा हिते मुंहिंजो तूरियुनि जो मज़ेदार बोर्ड बि तयारु आहे। ऐं हाणे बसि मां अॼु इहो थी कयां जो ग्वार खे जेको आहे चॉपर में थी चॉप कयां। मां कंदी रही आहियां पास्ट में इलाही दफ़ा, ग्वार थोरी वॾी वॾी हुई त मूं चयो, ऐं ॿियो टाइम बि लॻे, असां मोस्टली हथ सां ई कटींदा आहियूं, सुराण खे मां चवंदी आहियां मोतियुनि जे दाणनि वांगुरु, पर अॼु मां चयमि न छॾेसि, वॾी वॾी आहे त मां हिनखे चॉप थी करे छॾियां। ऐं उन सां गॾु गॾु तव्हां खां मां हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि जेको बि अॼु सॼे ॾींहुं जीअं बि गुज़ारियो आहे, मां तव्हां सां शेयर कयो आहे। ख़ुशि जो आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। ऐं वरी असां इंशाल्लाह इरादो इहो ई आहे त सुभाणे वारे लाइव सेशन में मिलंदासीं, वधीक मुंहिंजे रब खे ख़बर त छा थो थिए, ठीकु आहे। सो अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाणी, अलाह वाही। सोचमि थोरो तव्हां सां शेयर बि करे छॾियां त बिल्कुलु ईअं चॉप थी ज़रा ज़रा थी वेंदी, ऐं हिनखां पोइ इनखे ईअं जो ईअं मां जेको आहे दॿे में विझी कंहिं ढक वारी थां में हिनखे मां फ्रीज़ करे छॾींदमि। सो हाणे मोकिलायूं था, अलाह वाही।